और माफ़ कजो अॼु ताईं असां कॾहिं मिठो ॻाल्हायो ई न, असां सिर्फ़ु कौड़ा ॿोली ॿोलियूं था। अॼु असां हिक हिक जी दिलि रंजाइण में पूरा आहियूं। कोई असांजी गिला त करे विझे, हा तारीफ़ करे थो पोइ ॾाढो सुठो आहे, तो जहिड़ो आहे कोई न। जे काथे कोई चई विझे न तूं हिते ग़लती कई, पोइ ॾेस हाणे तूं ग़लतियूं न कंदो आहे, तूं इंसान न आहे, थी वई ग़लती, उते चढ़ी पवंदो आहे इंसानु। अॼु असांजा जीवन इते बीठा आहिनि। साध संगत जी गुरुद्वारे अचूं घणो था, माफ़ कजो, दासी हथ जोड़े माफ़ी वठे, चप्पल घिसी पिया आहिनि गुरु घर वञी वञी, मथा टेके टेके कीर्तन ॿुधी ॿुधी ज़िंदगी गुज़री वई आहे। पर अॼु बि असां पंहिंजे जीवन में जहिड़ी महिल नज़र विझंदा आहियूं न, असां में बदिलाव कहिड़ो आयो आहे। बीठा कल्ह बि उते हुयासीं, बीठा अॼु बि उते आहियूं। अञा ॿ क़दम पोयां हूंदासीं, अॻिते न वधियाऊं। गुरु तुंहिंजो चए थो तूं हमें छॾ, तूं मां करण छॾ, जे तुझो कुछ आहे ही न। रोज अरदास में हथ जोड़े चए तो कहो नानक सब तेरी वडियाई, कोई ना न जाने मेरा। गुरु तोखे चए तो तूं मां छॾ, पर तूं हरू भरू हिक हिक खे फोन करे ॿुधाई दे। अॼु त मां अमृत वेले उथी हुयमि न, तॾहिं मां सुम्ही पई हुयमि। अॼु मां सुखमनी साहिब जो पाठ कयां वेठी न, तॾहिं तुंहिंजी फोन मां न खईं। हिक हिक खे ॿुधाईंदासीं। पोइ माफ़ कजो, काथे कंहिंखे इहो बि त ॿुधायूं न, अॼु मां हे पाप कमायो, अॼु मां हे कर्म बि कयो हुयो। तारीफ़ त ॾाढे शौक़ सां कंदा आहियूं असां, ॿुधंदा बि ॾाढे शौक़ सां। काथे कंहिंखे ॿुधाईंदा आहियूं अॼु सां मां हे अवगुण बि कमायो, अॼु मां कंहिंसां हीअं बि ॻाल्हायो, अॼु मां हेतिरा कूड़ बि ॻाल्हाया, अॼु मां हेतिरियूं दिलनि खे बि ॾुखायो आहे न। गुरु तोखे बार बार चए तो, जब लग मेरी मेरी करे तब लग काज एक नहीं सरे। जेसि ताईं मां कंदो रहंदे कोई काज तुंहिंजी ज़िंदगी जो न थींदो। जब मेरी मेरी मिट जाए तब प्रभ काज सवारे आए। जेड़ी माल बंदो रब जो रूप बणजी वेंदो आहे न, पोइ उहा ई बिद बणजी वेंदी आहे। कबीर तू तू करता तू हुआ, मुझ में रहा न हूं, जब आपा पर का मिट गया, जत देखो तत तू, उते तू ही नज़र ईंदो। निर्वैरता जो घर आहे गुरु नानक जो। उहो कॾहिं कॾहिं त हैरत ईंदी आहे, पातशाह जंहिं गुरु गोबिंद सिंह महाराज जे चइनिनि लालनि खे हेॾा तसीहा ॾेई करे शहीद करे कयो वियो, हेॾा ज़ुल्म कमाया विया। दाता तुंहिंजे लालनि खे औरंगज़ेब इन्ही हद ताईं ज़ुल्म ढाए करे शहीद करे छॾियो, और जेड़ी माल वक़्तु अचे थो तुंहिंजे लालनि सां औरंगज़ेब ज़ुल्म कमाया आहिनि, तूं साॻो औरंगज़ेब जे पुटु बहादुर शाह खे तख़्त ते विहाईंदो। एॾी निर्वैरता। हे गुरु नानक जो घर साध संगत जी, माता भानी लाड क्या जड़ी माल वारी आई, अॼु माता गुजरी जी। प्रीत सिखो बेबे नानकी खो करण सिखो, लाड करण सिखो, घुरण सिखो त माता भानी खो सिखो, पर जे काथे बलिदान करण सिखो त पोइ पहिरियों नालो माता गुजरी जो ईंदो आहे। औरतुनि जो ई आहे किरदार। कॾहिं कॾहिं त हैरत ईंदी आहे असांखे त सतगुर एॾा रुतबा बख़्शे छॾिया आहिनि। कॾहिं गुरुद्वारे में ॿुधो आहे औरत जे लाइ अलॻि जाइ थोरी हेठि करे ठाही वई आहे, मर्द लाइ थोरी मथे करे, या औरत खे बंदिश आहे कि तूं नथी अची सघें, तोखे एंट्री न आहे, तूं अरदास नथी करे सघें, तूं हुकुमनामो नथी करे सघें, तोखे कीर्तन करण जी मनाई आहे। जे मर्द बीह करे साम्हूं अरदास करे सघे थो त औरत भी करे सघे थी। जे मर्द ताबे ते वही हुकुमनामो वठी सघे थो, पाठ करे सघे थो, सतगुरु उहो माण्हू औरत खे बि बख़्शो आहे। जे हे साध खणी करे कीर्तन मर्द करे सघनि था, त औरत खे बि सतगुरु रुतबो बख़्शो आहे। ओ हेतिरी हद ताईं अरदास हुकुमनामा कीर्तन पंहिंजी जॻह ते, पर जे केड़ी माल जंग जे मैदान में विढ़णो पए थो त भाई हिम्मत सिंह सां गॾु माई भागो बि जंग जे मैदान में तलवार खणी विढ़े थी। गुरु नानक जे घर में एॾी बराबरी ॾिनी वई आहे औरत खे। माता गुजरी जहिड़ा बलिदान न कंहिं दुनिया ते कया आहिनि, न कोई करे सघंदो आहे। ओ असांजे घर जी औरतुनि खे, दुनियावी औरतुनि खे त घर जी हिकु हिकु नंढी शइ सां बि प्यारु हूंदो आहे। ओ मां गुजरी त पंहिंजो सभु कुझु लुटाए करे सभु कुझु असांखे ॾेई हली वई। काथे माता गुजरी जे अंदरि में प्यार या तड़प न आई हूंदी? कलेजो उहो न हुयो। उहा माता गुजरी आहे जेकी चए थी जे पति वञे थो शहीद थियण त शरीर क़ाइमु आहे, खिलंदो मुस्कुराईंदो वञे थो,
हाणे जेड़ी माल पति जो सिर्फ सीस वापस अचे तो धड़ नथो अचे, पो भी हथ जोड़े करे भाणे में अची चए थी दाता तुझी निभजी वई, हाणे कृपा करे नी गुजरी जी भी निभजी वञे, काथे मुंहिंजी भी निभजी अचे। और जेकी माता गुजरी निभाई आ दुनिया ते कंहिं न निभाई। जो गुजरी नाल गुजरी है किसे दे नाल ना गुजरे। जेकी अखियुनि सां पंहिंजे पति जो सीस भी ॾिसे, जेकी अखियुनि सां आनंदपुर जा विछोड़ा भी ॾिसे, जेकी सरसां जो कहर भी ॾिसे, जेके वॾनि साहिबज़ादनि जी शहीदी पंहिंजे कननि सां ॿुधे, जेकी हेतिरे लालनि खे ज़िंदा नीहनि में विझदे भी ॾिसे, उन्ही मां खे रब कहिड़ो जिगर बख़्शो हूंदो, कहिड़ी दिलि ॾिनी हूंदी माता गुजरी खे निरंकार। जंहिं लाडलनि खे चूरियूं हथनि सां ठाहे करे सिंधी गीह जो खाराईंदी हुई, जेड़ी माल उहे लाडला ॾिसे थी वज़ीर खान जेड़ी माल नीहनि में ज़ुल्म ढाए तो, नीहनि मां किरंदा कोहे करे शहीद कराए छॾे तो, सिर धड़को अलॻि करे छॾे तो लालनि जा, मां गुजरी जो अंदरि न चीखियो हूंदो, तड़प न जागी हूंदी। अॼु बि पंहिंजनि घरनि में ॾिसो माउ खां वधीक ॿार ॾाॾी खे प्यारा हूंदा आहिनि, ॾाॾियूं वधीक लाड कंदियूं आहिनि ॿारनि जा, ॾाॾी ॾाॾा वधीक नखरा सहंदा आहिनि पंहिंजे ॿारनि जा, पोटनि पोटरियुनि जा। माता गुजरी जो मन न रोईंदो हूंदो, मां गुजरी जो मन तड़पियो न हूंदो जंहिं महिल लालनि हिकदम सां जपजी साहिब जो पाठ पूरो कंदे कंदे नीहनि मां किरिया हूंदा, जयकारे जी आवाज़ आई हूंदी और वज़ीर खान इशारो ॾेई चयो इन्हनि जा सिर कलम करे छॾियो। और जेड़ी माल अची करे सिपाही ॿुधायो हुयो न मां तुझा ॿई लाल हलिया विया, हिकदम सां माता गुजरी लाइ ॼण दुनिया ई ख़तम थी वई। वेंदे वेंदे बाबा फतेह सिंह चयो भी हुयो मां असां वञूं था, पर हिकु कमु कजांइ, जे तूं मथे असां सां गॾु न हुई त असांखे लोरियूं ॿुधाए सुम्हाईंदो केरु, असांखे चूरियूं केरु खावाईंदो, मां असां वञूं था तुंहिंजो इंतज़ारु कंदासीं, तूं बि जल्दी ईंजांइ असांजे पोयों। त माता गुजरी चयो हुयो बेटा पोटरनि खां बिना, तव्हां प्यारनि खां बिना कहिड़ो जीअण ज़िंदगी ते, तव्हां हलो मां तव्हांजे पोयों अचां थी। हे आ माता गुजरी जो जीवन। हिते आम ॾाॾी हुजे पोटरनि खे रोकींदी, जेको तव्हांखे चए हुकूमत, जेको तव्हांखे वज़ीर खान चए मने वरजो, पर माता गुजरी सबक पढ़ाया बेटा तव्हांजे रगनि में उहो खून आ, तव्हांजी रगनि में गुरु अर्जन देव महाराज जो खून रोड़े थो, जेको तते तवे ते वेही सुखमनी साहिब जा पाठ करे थो, तव्हांजी रगनि में उन्ही गुरु तेग बहादुर साहिब जो खून आ, जेको सीस कटाए जपजी साहिब पढ़े थो, ओ काथे हुकूमत चए न झुकी वञो, कॾहिं झुकजो न, भले मुकजी वेंजो, झुकजो कॾहिं न। इहा हुई माता गुजरी जी सिख्या। अहिड़ो सुरूर लालनि जे अंदरि भरे छॾियो, भरी कचहरी में 5-7 सालनि जे ॿारनि पूरी भरी कचहरी खे चुप कराए छॾियो। जेड़ी माल वज़ीर खान लाइ चयो सुचानंद जल्दी सिर झुकायो, तव्हांखे ख़बर न आहे, बादशाह वज़ीर खान तव्हांखे ख़बर न आहे सिर झुकाइणो आहे। अहिड़ो बा कमाल जवाब ॾिनो बाबा ज़ोरावर सिंह, बाबा फतेह सिंह चवंदा सुचानंद तूं चवंदो सीस झुकायो, यादि आहे हिकु दफ़ो असांजे गुरु पिता असांजो सीस झुकायो हुयो गुरु नानक जे घर में, उहो सीस झुकाए करे कॾहिं खयो ई न आहे, जे उतां खयो ई न आहे त वरी ॿिए कंहिंजे साम्हूं झुकायूं कीअं। सिख्या हुई माता गुजरी जी। साध संगत जी, परिवार भी औरत सां हले थो, समाज भी औरत सां हले थो। छो कोई सियाणो चवंदो आहे औरत जे हथ में आहे घर खे नर्क बणाए या सुर्ग बणाए, सभु असांजे हथनि में आहे। ओ काथे उहा वृत्ति रखी त ॾिसूं। सिर्फ़ माता गुजरी माता भानी चलो असां चई सघूं था उन्ही समय जूं ॻाल्हियूं नी। हिन समय बि असां तव्हां जहिड़ी जनरेशन में बि अहिड़ियूं प्यारियूं आहिनि जेके घरनि खे स्वर्ग बणाए वेठियूं।